रिपोर्ट ज़वार महबूब अली सहतो। सोभो देरो लॻ सॻियूं में 25 ॾींहं अॻु अमड़ फोत थी वई हुई, जंहिंजे करे कुझु ॾींहं सॻियूं में कारोबार बंदि करे ॻोठ वियो हुअसि। पोयां वॾी कूड़े प्रोपेगेंडा करे बदनाम कयो वियो। मरजान पठान सॻियूं प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे, तक़रीबन 25 ॾींहं अॻु अमड़ फोत थी हुई, जंहिंजे करे अबाणी ॻोठ वियो हुअसि ऐं सॻियूं जे कुझु मोज़िज़ दोस्तनि खे बि ॿुधायो हो त मुंहिंजी अमड़ फोत थी वई आहे, जंहिंजे करे मां कुझु ॾींहंनि लाइ ॻोठ वञी रहियो आहियां। मुंहिंजे वञण खां पोइ पूरी प्रोपेगेंडा हलाई वई त मरजान पठान सॻियूं ऐं भरपासे वारनि इलाइक़नि मां लखे रुपया ठगे हलियो वियो आहे। मां सॻियूं प्रेस क्लब ते अची उन्हनि लाइ प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त जीअं हक़ीक़त साम्हूं अची सघे। हुन चयो त आउं तक़रीबन 15 सालनि खां सॻियूं में कारोबार करे रहियो आहियां। मुंहिंजी तक़रीबन करोड़ जी लॻभॻि माण्हुनि में रक़म रहियल आहे ऐं मूं ॾांहुं बि तक़रीबन माण्हुनि जा 20-25 लख रहियल आहिनि। जेको कारोबार में ईअं ई थींदो आहे, पर मुंहिंजी मजबूरी में ॻोठ वञण खे माण्हुनि ग़लति रंग ॾेई छॾियो हो ऐं हाणे 5 ॾींहंनि खां मां वापसि सॻियूं अची वियो आहियां ऐं कारोबार करे रहियो आहियां। जंहिंजा बि मूं ॾांहुं पैसा रहियल आहिनि, उहे अची मूंसां हिसाब कनि, मां उन्हनि सां मुंहुं ॾियण लाइ तयारु आहियां। बाक़ी सॻियूं में रहंदड़ या कारोबार कंदड़ ॿिनि पठाणनि सां न मुंहिंजो को रिश्तो आहे, न मां उन्हनि जो को ज़िम्मेवार आहियां ऐं न वरी हू मुंहिंजा कंहिं वटि ज़िम्मेवार आहिनि। हू पंहिंजे मुंहं सां कारोबार कनि था ऐं मुंहिंजे हिसाब सां कारोबार करे रहियो आहियां ऐं आउं 20-25 लखनि जे करे 5 करोड़ जी लॻभॻि वारी रक़म कीअं फिटो करे वेंदसि। अमड़ फोत थी वई हुई, जंहिं करे कुझु ॾींहंनि लाइ ॻोठ वियो हुअसि। हाणे वापसि सॻियूं अची पंहिंजो कारोबार शुरू कयो आहे। ठगी भॼी वञण वारे कूड़े प्रोपेगेंडा आहे।